मज़दूर जेके अमेरिका शिकागो में शहीद थिया लाखनि जे तादाद में उन्हनि खे असां सुर्ख सलाम पेश था कयूं। हुननि जे क़ुर्बान खे रायगान नथो विञाए सघिजे। हुननि जूं यादूं हर साल 1 मई ते उन्हनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। जी नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त शिकागो जे शहीदनि जी यादि में मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे मुनासिबत सां सिंध ग्रेजुएट एसोसिएशन मेरठ शाख जे सदर बदरपल, जनरल सेक्रेटरी मोहम्मद आज़म पवार, डॉक्टर हेमनदास, अहमद अली तुनियो, असलम चांडियो, सादिक जावरी, वकील मुमताज़ पवार जी अॻुवाणी में हिकु शानदार रैली कढी वई। रैली सॼे शहर जो गश्त कंदे मेरठ प्रेस क्लब पहुती। उन मौक़े ते हिननि ख़िताब कंदे चयो त असीं सलाम पेश था करियूं शिकागो जे शहीदनि खे जिन पंहिंजी जान जी क़ुर्बान करे मज़दूरनि जा हक़ हासिल कया। हिननि वधीक चयो त मुल्क में गुरबत जी लहर तमामु वॾी आहे। हुकूमत संजीदा थी मुल्क मां गुरबत जो ख़ात्मो आणे। कैमरामैन दीदार मैसर सां गॾु रिपोर्ट अब्दुल वहीद मैसर, सोच टीवी न्यूज़ मेयर।